आदिलपुर में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत के दिहाड़े के हवाले से रैली कढी वई। रैली में समय आशिकान रसूल शिरकत कई। इन हवाले से पेश आहे माजिद अली कलवड़ की रिपोर्ट। सॼे मुल्क जी आदिलपुर शहर में भी ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद जे ॾियारे जे हवाले सां आदिलपुर शहर में जश्न जो समारोह रहियो। मर्द पोड़ा तोड़े नंढा ॿार अछा वेस पाए हथनि में सावा झंडा खणी जुमड़ियूं हणी घिटियुनि में मीलाद जूं ईंदड़ वींदड़ तोड़े शहर में ईंदड़ वींदड़ रैलियुनि में शिरकत कंदा रहिया ऐं जुमड़ियूं हणंदा रहिया। आदिलपुर जान मोहम्मद सोसाइटी सालियामार काज़ी मोहम्मद मुराद ऐं ॿियनि इलाइक़नि मां बि रैलियूं कढी वयूं। आदिलपुर चंगुलाणी काज़ी मोहम्मद मुराद अरब कलवड़ बूढ़ा कलवड़ गुलाम अली कलवड़ मां निकितल रैलियूं आदिलपुर मेन चौक ते पहुतियूं। रैली में आशिकाना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोटरसाइकिल कारनि वैननि ऐं नंढनि ॿारनि खे नवां वेस पाराए रैली में शिरकत कंदा रहिया। रैली में शरीक अॻुवाणनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तमाम मुसलमाननि खे 1500 साला जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं लख लख मुबारकूं हुजनि। हीउ जुलूस जेको ॻोठ काज़ी मोहम्मद मुराद खां थींदे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना आहे। हिन वक़्तु आदिलपुर शहर में मौजूदु आहे। इंशाअल्लाह हितां ही जुलूस घोटकी तरफ़ रवाना थींदो ऐं उशाकान रसूल अॼु पुरजोश आहिनि। अॼु ॾिठो पियो वञे आसमान ते बि महबूब जी आमद जा सेहरा पिया ॻाया वञनि। अॼु जेको आहे झुड़ बि इहो पियो ॿुधाए अॼु महबूब जो मीलाद ही आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाए रहिया आहिनि। ॻोठ काज़ी मोहम्मद मुराद ॻोठ मिठड़ी खां हिनमाल जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ये अज़ीम शान काफ़िलो घोटकी शहर की तरफ रवाना है, जो दारुल उलूम जामिया कादरिया हसनिया घोटकी में इख्तिताम पज़ीर थींदो। अज ही आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे महबूब नबी आखिरुज़्ज़मा ताजदार ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत इश्क़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ादारी जे लाइ ये निकतल आहिनि ऐं दुनिया के पैगाम ॾेई रहिया आहिनि। अल्लाह ताला असांखे ही जेको अज़ीम ॾींहुं जंहिं ॾींहं ते अल्लाह पंहिंजो महबूब ॾिनो, इहो ॾींहंनि जो सरदार आहे। इहो ॾींहुं तमामु ॾींहंनि खां बहितरीन आहे। आलीशान रैली जेका मिठड़ी खां थींदी ॻोठ काज़ी मोहम्मद मुराद, उन खां बाद में शेरूमार खां थींदी चंगुलाणी खां आदिलपुर खां रवाना आहे। ही हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान और क़दस में रैली कढी वई आहे, जंहिंमें आशिकान रसूल पंहिंजे जज़्बे ऐं शाह पंहिंजे मोहब्बत जे मान में जेको आहे महबूब जे में इहा रैली घोटकी ताईं जेको आहे सो मेन चौक ते इख़्तिताम पज़ीर थींदी। रैली में शरीक अॻुवाणनि ने चयो त अॼु ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद जो ॾींहुं आहे, जंहिंखे असीं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा रहंदासीं, छाकाणि त इहे ॾींहुं असांखे कंहिं ईद खां घटि न आहे। हुन ॻाल्हि कंहिंजे सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। कैमरामैन गुलाब अली कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़ आदिलपुर।